जिले को भी संग कोड़ो नहीं। तूं त अञा बि मिठी आहीं। मल्हार जो मन मुंडियल आहे तोसां। तुंहिंजो को बि मट कोन कंदुसि। अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सोप सीरियल पापनगर जंहिंजे नई तरह एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे राबेल मतिलबु त बालाज खान सां शादी करण लाइ तयारु थींदी। शादी करे पाण प्लानिंग करे राबेल मतिलबु त पंहिंजे ई कमरे में मतिलबु त बालाज खान खे मारींदी, छो जो बालाज खान खां पंहिंजा पुराणा पलांद ॻाए वॼाए वठंदी राबेल। ऐं होॾां वरी मल्हार बि तमामु जल्द जेल मां रिहा थींदो, मतिलबु त आज़ादु थींदो, पंहिंजे घर ईंदो। ऐं होॾां वरी शेर दिल बि सॼे ॻोठ में टांडा ॾींदो, छो जो बालाज खान ऐं उन्हनि जे साथियुनि चमचनि खे बि मतिलबु त टांडा ॾींदो, मंठार खे बि टांडा ॾींदो, छो जो शेर दिल हद खां वधीक मतिलबु त हाणे अॻिते हली ख़तरनाक थी वेंदो, छो जो हू पंहिंजो नालो विहारींदो ॻोठ में ऐं सभिनी माण्हुनि खे मतिलबु त टांडा ॾींदो। ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं ड्रामे में ॿिया बि अदाकार ईंदा ऐं ड्रामे खे अॻिते हली मतिलबु त 60 या 70 एपिसोड में ख़तमु कयो वेंदो, छो जो हाणे होॾां वरी सिंध टीवी में ॿिया बि अदाकार था अचनि, मतिलबु त ड्रामा अचनि था ऐं उन्हनि में बि ही अदाकार हूंदा, मतिलबु त अब्बास कुलोडाणो, छो जो हिन ड्रामे खे उहे टाइम ॾेई कोन सघंदा, छो जो हाणे बि हिन ड्रामे जी रिकॉर्डिंग अञा शुरू आहे। मतिलबु त कुझु एपिसोड जेके ठहियल हुया उहे अपलोड पिया कनि ऐं कुझु एपिसोड हाणे रिकॉर्ड पिया थियनि था। मतिलबु त अॻिते हली हिन ड्रामे में मतिलबु त ख़तमु कयो वेंदो ऐं होॾां वरी सिंध टीवी ते रियासत, लावारिस, बेवस, नाकाम आशिक, नाकाम मोहब्बत, मतिलबु त हद खां वधीक ड्रामा अचनि था सिंध टीवी में।